भाई साहब सर में दौलत तरी हाज़िर आहे। सलाम ऐं नमस्ते क़बूल कजो। अॼु भाई साहब सर में 5 मिंट पाण पाणी जे मसइले ते ॻाल्हाईंदासीं। दोस्तो सर में जीअं जीअं तिख जी मौसम अचे पई यानी ऊन्हारे में लुकूं ऐं झोला लॻण शुरू थी विया आहिनि तीअं तीअं ई सर में पाणी जो मसइलो शिदत इख्तियार कंदो पियो वञे ऐं गर्मियुनि जी मौसम में हूअं बि थर जा खूह ऐं वेरियूं सुकी वेंदा आहिनि ऐं माण्हू पीअण जे फुड़े पाणी लाइ परेशान हूंदा आहिनि। केतिरा ई किलोमीटर कोहो ऐं मेलनि जा मुफ़ासिला तइ करे ॿियनि ॻोठनि मां पाणी भरे ईंदा आहिनि ऐं सरंदी वारा त वरी वाटर टैंकनि यानी पाणी जूं टांकियूं शहरनि मां भाड़े ते घुराए पाणी जो पूरा कंदा आहिनि ऐं पाणी जूं टांकियूं बि अॼुकल्ह ॾाढियूं महांगियूं आहिनि। घाटे तोड़ किराया आहिनि। टैंकर माफ़ियनि जी हिकल हटी आहे। ज़िले इंतज़ामिया समेत खां केर बि पुछाइणो करण वारो कोन्हे। जॾहिं त चूंडियल नुमाइंदा बि हिननि टैंकर माफ़ियनि सां मुठ बणियल आहिनि। आवाम तव्हां ॾे त आख़िर कंहिं दर ॾे। दोस्तो पाण सभिनी खे ख़बर आहे त सर जे केतिरनि ई ॻोठनि जो पाणी सफ़ा खारो ज़हर आहे जंहिंजे पीअण ताईं इंसान त कयो पर पखी ऐं जानवर बि मरी वेंदा आहिनि। बुढ़िया मार ॻोठ जो नालो तव्हां त ॿुधो हूंदो ऐं खारे पाणी लाइ बि इहो पहाको मशहूरु आहे त असांजे खूह जो पाणी अहिड़ो आहे जहिड़ो हुरिया मार। दोस्तो पाणी ते वधीक ॻाल्हाइण खां अॻु हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश त जेकॾहिं तव्हां अञा ताईं पंहिंजे चैनल वाइस साहब सब्सक्राइब न कयो आहे त हींअर ई करे वठो ऐं गॾो गॾु बेल आइकन बटन बि दॿाए छॾियो जीअं थर जे हवाले सां हर नई ईंदड़ स्टोरी ऐं वीडियो तव्हां ते आराम सां पहुची सघे। इन खां अलावा हिकिड़ी ॿी माज़रत बि कंदो हलां त माली वसीला न हुअण सबबु मज़कूरा पाणी जी स्टोरी में मौज़ूअ जे मुनासिबत सां कुझु वीडियोस फेसबुक ऐं यूट्यूब तां खया विया आहिनि कीअं स्टोरी खे कुझु क़दुरु बहितर बणाए सघिजे। इन लाइ हिकु दफ़ो वरी माज़रत। दोस्तों पानी के हवाले से आजकल सोशल मीडिया ते वड़ा वड़ा बहस छिड़ियल आहिनि ऐं ॾाढे ज़ोर व शोर सां मुतालबा थी रहिया आहिनि त थर खे सिंधु दरिया मां कैनाल ज़रिए मीठो पाणी फराहम करे ॾिनो वञे। दोस्तो पाणी असांजो बुनियादी इंसानी आइनी ऐं क़ानूनी हक़ आहे जंहिंखां को बि इनकार करे नथो सघे ऐं वक़्त जे हुक्मराननि खे बि घुरिजे त थर जे इन बुनियादी पाणी वारे मसइले खे हल करण लाइ फौरन ऐं हंगामी बुनियादनि ते क़दम खयां वञनि जीअं सदन खां मीठे पाणी लाइ तड़पंदड़ थरी आवाम जो पानी जहिड़ो बुनियादी मसइलो हल थी सघे। पूरी दुनिया में सवा ॿ आबादी जिते पीअण जे मिठे पाणी जी सहूलियत खां महरूम आहे उते ईअं सवा ॿ आबादी में थर जी 15-20 लख आबादी बि शामिल आहे जेका अॼु 21 सदीअ में बि खूहनि जो खारो ज़हर पाणी पीअण ते मजबूर आहे। चयो वञे थो त सिंध में टोटल 29 ज़िला आहिनि ऐं 29 ज़िलनि मां 28 ज़िलनि खे सिंध दरिया जो मिठो पाणी मुयसरु आहे पर सिंध जे इन्हनि 29 ज़िलनि मां थरपारकर ज़िलो वाहिद ज़िलो आहे जंहिंसां हुक्मराननि माटे जी माउ वारो सलूक रवा रखंदे सिंधु नदी जे मिठे पाणी जहिड़ी सहूलियत खां महरूम रखियो आहे। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हिन मुल्क जा करप्ट हुक्मरान पाकिस्तान क़ाइमु थियण खां वठी अॼु 73 सालनि में यानी 19 सदी जे अरसे दौरान बि थर खे मिठे पाणी जी सहूलियत फराहम करे न सघिया आहिनि। सफ़ा ईअं बि कोन्हे त हुक्मराननि थर जे मिसकिन मारवड़नि खे पीअण जो पाणी फराहम करण लाइ के उपाय न वरिता आहिनि। करप्शन करण लाइ हुक्मराननि खूहनि ट्यूबवेलनि आरो प्लांटनि समर पंपनि ऐं हैंड पंपनि जूं वॾियूं वॾियूं स्कीमूं ॾिनियूं पर इहे स्कीमूं बि सभु नाकारा साबित थियूं ऐं हुक्मराननि हिननि स्कीमनि में मुबैना करप्शन करे किरोड़े ऐं अरबे रुपया कमाया पर थरनि जी क़िस्मत में कंहिं बि क़िस्म जी का बि तब्दीली अची न सघी आहे ऐं तरी आवाम अॼु 21 सदीअ में बि सिंधु दरिया जे सुर्ख पाणी लाइ सिकी रहियो आहे। हक़ीक़त में सिंध जे ॿियनि 28 ज़िलनि वांगुरु थर बि सिंध जो 29 ज़िलो आहे तंहिं करे थर खे सिंधु दरिया मां पाणी जो हिसो ॾिनो वञे। ज़िलो थरपारकर को इंडिया जो हिसो कोन्हे पाकिस्तान ऐं सिंध जो हिसो आहे जेकॾहिं पंजाब जे रेगिस्तानी हिसे चोलिस्तान खे कैनालनि ज़रिए पाणी जो बंदोबस्तु करे ॾिनो पियो वञे त पोइ थर खे कैनालनि ज़रिए मिठे पाणी जी सहूलियत छो नथी ॾेई सघिजे। थर में 16-17 लख इंसानी आबादी रिहाइश पज़ीर आहे ऐं 3000 जे लॻभॻि ॻोठ आहिनि लखनि जे तइदाद में चौपायो माल आहे पर हिन मुल्क जे हुक्मराननि खे टके जो बि अहसासु नथो थिए।
थर जी ज़मीन खे आबादी लाइक़ बणाइण ऐं सरसब्ज़ वो शादाब करण त ठहियो, पर मिसकिन ऐं मज़लूम माण्हुनि खे पीअण लाइ बि मिठो पाणी नथो ॾिनो वञे। मिसकिन माण्हू अहिड़ा अॼु 21 सदीअ में बि खूहनि जो खारो ऐं ज़हरीलो पाणी वापराए रहिया आहिनि, जंहिं सबबु अनेक बीमारियूं जनम वठी रहियूं आहिनि। वक़्त खां अॻु ही दुनिया छॾे वञणु, 50 सालनि जी उमिरि में झूर पोड़ो थी वञणु, हॾनि जो ॻरी वञणु, ॾंदनि जो किरणु, उज़वनि जो मुड़ी वञणु, संदनि जो सूरु, गोॾनि जो सूरु, तेल जो सूरु, मुरियनि जो सूरु, मैदे जी ख़राबी, हाज़मे जी ख़राबी, मर्दानी कमज़ोरी, वारनि जी सफ़ेदी, ओढ़ापण ऐं चमड़ी जी बीमारी समेत हर इहा बीमारी जेका खारे ऐं ज़हरीले पाणी वापराइण सबबु थिए थी, इन्ही में थर जो हर माण्हू जकड़ियल आहे। मतिलबु थर में 99 न पर 100% बीमारियुनि जो मुख्य कारण खारो ऐं ज़हरीलो पाणी वापराइण आहे। बाज़ार ते खारे ज़हरीले पाणी में 2000 खां 5000 ताईं ppm नमकियात मौजूदु आहे, जॾहिं त हेल्थ जे हवाले सां 1500 ppm ताईं नमकियात इंसानी सिहत लाइ ठीकु हुजे थी ऐं 1500 खां मथे इंसानी सिहत लाइ ॾाढी नुक़सानकार हूंदी आहे। असल में थर 2 लख चौरस किलोमीटरनि जी एराज़ी ते पखिड़ियल आहे, जंहिंमें 1,70,000 किलोमीटर हिंदुस्तान में आहे, जॾहिं त पाकिस्तान में सिर्फ़ु 30,000 चौरस किलोमीटर एराज़ी ते मौजूदु आहे। हिंदुस्तान जी हुकूमत पंहिंजे थर में कुझु क़दर वाहनि शाखनि ऐं कैनालनि ज़रिए पाणी जो मसइलो हल कयो आहे, पर पाकिस्तानी हुकूमत पंहिंजे थर में पाणी जो मसइलो हल करण लाइ अॼु ताईं के बि संजीदा कोशिशूं न वरितियूं आहिनि ऐं थरी अवाम जी 73 साल गुज़रण खां पोइ बि पाणी जहिड़े बुनियादी हक़ जी सहूलियत खां महरूम आहे। चवनि था त थर मां अॻे सरस्वती नदी ऐं हाथरो दरिया वहंदो हो, जेको कुदरती आफ़तनि ऐं ज़िलज़िलनि खां पोइ थर जी वारी में विञाइजी गुम थी वियो, पर उन्हनि जा आसार अॼु बि किथे किथे मिली रहिया आहिनि। थर में केतिरनि ई हंधनि ते अॼु बि मथां जी सतह ते मिठो पाणी मौजूदु आहे ऐं हूअं बि थर में ज़ेरे ज़मीन पाणी जा मुख़्तलिफ़ तह आहिनि। किथे 1000 ऐं किथे 100 फुट ऊनो आहे, त किथे सफ़ा मथे ऐं चंद फुटनि जे फ़ासिले ते मौजूदु आहे ऐं किथे वरी विचोले लेवल ते मौजूदु आहे। ज़मीन जे इन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्म जे तहनि में किथे सफ़ा मिठो पाणी आहे, त किथे सुठो पियाक आहे, त किथे वरी सफ़ा खारो ज़हर आहे। थर में सिंधु दरिया जे मिठे पाणी जूं पाइप लाइनूं बि मौजूदु आहिनि, जिन मां थर जी कुझु आबादी खे रुपए मां टको पैसो मिठो पाणी मुयसरु थी रहियो आहे। नवकोट खां डीपलो मिठी इस्लामकोट ऐं नंगर पाकर वेंदड़ पाइप लाइन जा कम अध में रहियल आहिनि, जिन जे ठीकनि में किरोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन जो ख़बरूं आम आहिनि ऐं इहे स्कीमूं सालनि पुॼाइणा बि मुकमल थी न सघियूं आहिनि। जॾहिं त नवी सरकार तरपूल फील्ड ॾांहुं वेंदड़ पाइप लाइन स्कीम गुज़िरियल 10 सालनि में मुकमल थी न सघी आहे। 5 अरब जी स्कीम वञी 45 अरब रुपयनि ताईं पहुची आहे ऐं इन स्कीम में बि मुबैना तौर ते किरोड़े रुपयनि जी करप्शन करे किरोड़े रुपया पीपी हुकुमराननि जे जाली अकाउंटनि में जमा कराया विया, जिन जी निशानदेही गुज़िरियल साल JIT पंहिंजी रिपोर्ट में बि करे चुकी आहे। जॾहिं त इहा अरबे रुपयनि जी स्कीम सिर्फ़ु कोयले लाइ आहे, पर थरी अवाम खे इन पाइप लाइन मां फुड़े जेतिरो बि पाणी मिली न सघंदो। मतिलबु हुकुमराननि वटि कारे कोयले लाइ पाणी मौजूदु आहे, पर थर जी अवाम लाइ पीअण जो पाणी बि मौजूदु कोन्हे, ॿुॾी मरण जो मक़ाम आहे। इन खां अलावा कुंडरी खां छाछरे ताईं पाक आर्मी लाइ मिठे पाणी जी पाइप लाइन विछायल आहे, पर थरी अवाम लाइ कोन्हे। इन खां अलावा उमरकोट खां छाछरो टू रतन जो तड़, नवकोट कलोई ऐं डीपले ॾांहुं वेंदड़ सिंधु दरिया जे मिठे पाणी जूं पाइप लाइनूं, जिन जी लाॻत किरोड़े ऐं अरबे रुपया ॿुधाई वञे थी, इहे बि अञा ताईं मुकमल थी न सघियूं आहिनि ऐं इन्हनि जो कम बि गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां रोलड़े जो शिकार आहे। 10 साल अॻु साल खे छाछरे में पीअण जे पाणी जो मसइलो हल करण लाइ 719 खूह ॾिना विया, पर उन्हनि मां बि मुश्किल सां 40-50 खूहनि जो कमु मुकमल थी सघियो। बाक़ी सभिनी खूहनि जा किरोड़े रुपया मुबैना करप्शन ज़रिए हड़प कया विया ऐं सरज़मीन ते अञा ताईं खूह ठही न सघिया आहिनि। इन सिलसिले में के चवनि था त 719 खूह हुआ ऐं के वरी चवनि था त टोटल
629 खूह आहे। मतिलबु जेतिरा हुआ सभु करप्शन जे वर चढ़ी विया। इन खां अलावा केतिरियूं ई ट्यूबवेल स्कीमूं बि मुबैना करप्शन जे वर चढ़ी वियूं। पर हितां जा चूंडियल नुमाइंदा ऐं वक़्त जा हुकुमरान पीअण जे पाणी वाज़ेह त तर में पाणी जी स्कीमनि में जिते वक़्त जे हुकुमरान ऐं सरकारी इदारनि किरोड़े ऐं अरबे रुपयनि जी मुबैना करप्शन कई आहे, उते गैर सरकारी इदारनि ऐं NGOs वारनि बि पंहिंजे वसां न घटायो आहे। NGOs वारनि बि तर में पंहिंजे पारां ॾिनल पाणी जे स्कीमनि में किरोड़े रुपयनि जी मुबैना करप्शन कई आहे। तर जा नाले वारा NGOs इदारा बि तर में पीअण वारे पाणी जो मसइलो हल कराए न सघिया आहिनि। वाज़ेह त सुप्रीम कोर्ट में बि तर जे हवाले सां जॾहिं हिकिड़े पाणी केस जी सुनवाई थी त उन सुप्रीम कोर्ट जे रिमार्क्स ॾिना त सिंध जे हुकुमराननि तर में 108 अरब रुपया ख़र्च ॾेखारिया आहिनि, पर थरी आवाम खे साफ़ पाणी जो गिलास बि मुयसरु न आहे। शहरी आवाम खे जहिड़ो तहिड़ो 3 क़िस्मनि जो पाणी मुयसरु थिए थो। हिकिड़ो खूहनि जो खारो पाणी, ॿियो आरो प्लांटनि, ट्यूबवेलनि ऐं पाइप लाइननि जो पाणी ऐं टियों वसकारे जी मौसम में बरसातनि जो पाणी। पाणी जे मसइले जे हल लाइ हिकिड़नि जो चवणु आहे त उमरकोट वारे कच्छ कावी जे नवकोट कलोई ऐं वंगे खां अॻिते पुराणे ढोरे यानी हाकरे जी ॿीहर खोटाई कई वञे, तॾहिं बि इहो वाह वही सघे थो ऐं इन मां लाइनूं विछाए तरी आवाम खे पाणी फराहम करे सघे थो। ऐं हूअं बि सरस्वती नदी ऐं हाकरो दरिया जो थर मां वहण ऐं तरक़ी वारी में विञाइजी वञण जो तारीख़ में ऐं नंद कथाउनि में बि ज़िक्र मिले थो। जॾहिं त ॿियनि पाणी जे माहिरनि जो चवणु इहो आहे त मुखीपत कैनाल मां ई अॻिते कैनाल कढी थर खे सिंधु दरिया जो मिठो पाणी पहुचाए सघिजे थो। जॾहिं त किन माहिरनि जो इहो चवणु आहे त थर में जेके मिठे पाणी जो पाइप लाइनूं मौजूदु आहिनि या जेके अञा ज़ेरे तइमीर आहिनि, उन्हनि मां ई लिंक लाइनूं कढे थर जे ॻोठनि खे मिठो पाणी फराहम करे सघिजे थो। ख़ैर हुकुमरान कहिड़ो बि नमूनो कनि ऐं कीअं बि कनि, पर थर जी उञायल अवाम खे सिंधु दरिया जो मिठो पाणी मुयसरु करे ॾियनि। सिंध जे 29 ज़िलनि मां 28 ज़िलनि खे मिठो पाणी मुयसरु आहे, पर सिर्फ़ु हिकिड़े वाहिद थरपारकर ज़िले सां माटेली माह वारो सलूक छो थो रखियो वञे, थर खे बि पंहिंजे हिसे जो मिठो पाणी ॾिनो वञे। हिंदुस्तान में वहंदड़ इंदिरा गांधी कैनाल 650 किलोमीटर यानी 400 मील डिघो कैनाल आहे, जेको सरहद पार राजस्थानी थर में 445 किलोमीटर यानी 277 मीलनि ताईं वहे थो ऐं उतां जी आबादी खे मिठो पाणी फराहम करे थो ऐं माण्हू इन कैनाली पाणी ते ज़मीनूं बि आबाद कनि था। पर पाकिस्तानी हुकुमरान अॼु 73 सालनि जे अरसे दौरान बि थर खे सिंधु दरिया जो मिठो पाणी कैनाल ज़रिए फराहम करे न सघिया आहिनि। नतीजे में थरी आवाम अॼु 21 सदीअ में बि सुर्ख मिठे पाणी लाइ सिकी रही आहे। पर करप्ट हुकुमराननि खे थर जी उञायल अवाम जो टके जो बि अहसासु कोन्हे। चयो वञे थो त हिंदुस्तान जी अॻूणी वज़ीर आज़म इंदिरा गांधी जे नाले ते क़ाइमु कयल इन कैनाल जो 20 साल कमु हलियो हो ऐं 1970 में इहो कैनाल जुड़ी रास थियो ऐं 1984 में मज़कूरा कैनाल जो नालो इंदिरा गांधी कैनाल रखियो वियो ऐं अॼु जेतिरी एराज़ी में इहो इंदिरा गांधी कैनाल वहे थो, उते जी आवाम ॾाढी ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारे रही आहे। राजस्थानी थर जे आबाद थियण जे मद्देनज़र में सिंध जा सियासी ऐं समाजी अॻुवान बि सिंध जे हुकुमराननि खां मुतालबो करे रहिया आहिनि त थर खे कैनाल ज़रिए सिंधु दरिया जो मिठो पाणी फराहम करे थरी आवाम खे बेमौत मरण खां बचायो वञे।
जी दोस्तों, तव्हांखे असांजी इहा पाणी वारी स्टोरी कीअं लॻी? उम्मीद त ज़रूरु पसंदि आई हूंदी। ऐं जेकॾहिं मज़कूरा पाणी वारी स्टोरी तव्हांखे पसंदि आई हुजे त लाइक, कमेंट्स ऐं शेयर करण सां गॾु पंहिंजे चैनल वॉइस ऑफ सर खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। इन नंढड़ी गुज़ारिश सां गॾु पंहिंजे मेज़बान दौलत वारी खे ॾींदा इजाज़त। वरी ॿिए कंहिं स्टोरी में मिलंदासीं। तेसिताईं साथ सलामत रहे।